बिल्कुल जामशोरो में अली बाबा आर्ट काउंसिल तरफा सिंध के नाले वारे अदीब दानश्वर शेख अब्दुल्ला कोस्तानी सां जेके सुरई सांझ जेकी उहा मल्हाई वई है। अचो तो मौजूद अदीब दानश्वर शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। अली बाबा आर्ट काउंसिल के दोस्तन जा शुक्रगुज़ार आहियूं, दुआ गो आहियूं, उन्हनि जे लाइ असां दुआ था कयूं अल्लाह उन्हनि खे ख़ुशि करे। उन्हनि हिकिड़ी हौसला अफ़ज़ाई कई आहे ऐं असांजे मुआशरे में ईअं थींदो आयो आहे त ख़िदमत गुज़ार माण्हुनि खे इहो इन्हनि जो अमल इहा तासिर थो ॾिए, इहो पैगाम थो ॾिए, इहो मैसेज थो वञे त अॼु बि दुनिया में क़दुरु करण वारा माण्हू मौजूदु आहिनि। कोस्तान में को ग़रीब माण्हू आहे, जीअं हींअर बरसाति में कोस्तान जे माण्हुनि में राशन विरायो वियो आहे, बीमार माण्हू थिए थो उनजे इलाज लाइ शेख अब्दुल्ला तमामु उन्हनि खे हॉस्पिटल ताईं वञी उन्हनि जा इलाज कराइण त अहिड़े हवाले सां ऐं सम्झां थो कोस्तान में शेख अब्दुल्ला जो हिकिड़ो वॾो किरदारु ऐं शेख अब्दुल्ला जी हौसला अफ़ज़ाई करणु, हुननि जी शान में शाम मल्हाइणु, त इन सां शेख अब्दुल्ला जी हौसला अफ़ज़ाई थींदी। साईं शेख अब्दुल्ला कोस्तानी जी जेके महिनतूं असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठियूं लॉकडाउन दौरान ॿोॾि दौरान, हुन लाइ जेको मज़लूमनि जे लाइ तड़प हुई, त असां सोचो अली बाबा आर्ट काउंसिल जो सरबराह आहियां ऐं असांजी पूरी टीम सोचो त छो न हिकु अहिड़े माण्हू सां शाम मल्हाई वञे जेको माण्हुनि जे नज़रुनि खां परे आहे। इहे ई माण्हू आहिनि जेके इन मज़हबी जुनूनियत खे रोकीनि था। ऐं तो दुआ गो आहे त अलाह साईं शेख साहिब जहिड़ा माण्हू सिंध में वरी ॿिया पैदा करे। किथे था चऊं पंहिंजो नालो थिए, बसि असांजे ॾुखनि जो अज़ालो थिए, वञे भल वही आख़िरी रत फुड़ो आ मक़सद त जग में उजालो थिए। अॼु अली बाबा आर्ट काउंसिल पारां उन सां सांझ मल्हाई पई वञे, उन में तमामु सिंध जा वॾा शाइर फ़नकार जेका शरीक आहिनि, साईं हाफ़िज़ निज़ामाणी, जुमन सिंधी जहिड़ा शाइर इन में मौजूदु आहिनि। कैमरामैन मज़र अलीअ सां गॾु अज़ीम बारी जो KTN न्यूज़ जामशोरो।